आज में ॾिसूं था त इहा बेहयाई तमाम घणी वधी रही आहे ऐं उन जा कुछ सब असबाब आहिनि। माण्हू न्याणियूं जवान परणाइनि नथा। हर घर में ॿ टे चार न्याणियूं जवान वेठियूं आहिनि, उथारनि नथा। को चवे थो बहानो करे थो त मूं वटि ॾाज जा पैसा न आहिनि, को चवे तो मूंखे रिश्तो सुठो नथो मिले। पर इहे सभु सिर्फ़ बहाना ई आहिनि। जेकॾहिं इंसान अल्लाह जे दीन ते अमल करे ऐं अल्लाह जे फरमान ते अमल करण जो जज़्बो रखे त उनखे ॾाज बि थी वेंदा, रिश्ता बि मिली वेंदा ऐं उनजे मथां इहे शरई फर्ज़ बि अदा थी वेंदा। अॼु ॼाणी वाणी निकाह खे महांगो बणायो वियो आहे। निकाह शादी करण हथ जूं जोड़ियल रीतूं रस्मूं तौर तरीक़ा, उन जे करे निकाह मुश्किल थींदो थो वञे ऐं ज़िना आसान थींदी थी वञे। इन में इन बेहयाई जे अंदरि जेकी गुनहगार गुनाह कनि था उहे त हूअं ई गुनहगार आहिनि, पर जेकी असीं समाज जा माण्हू मुआशरे जा माण्हू असांजो बि इन बुराई में कुझु न कुझु हथ आहे। छो जन वटि न्याणियूं बालग वेठियूं उथारनि छो था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आहे त जॾहिं तव्हां वटि न्याणी बालग थी वञे, उनजो रिश्तो मिली वञे त तव्हां जल्द उनजी शादी कराए छॾियो। जेकॾहिं न कंदो त ज़मीन में ॾाढो बुरो फसाद पखिड़िजी वेंदो। उहो फसाद छा आहे? ज़िनाकारी, बेहयाई आहे। केतिरियूं औरतूं घरनि मां निकिरी थियूं वञनि। ॿियो त अॼुकल्ह घर घर में मोबाइल आहे, न्याणियुनि वटि मोबाइल फोन आहे। इहा बेहयाई जो रस्तो आहे, गुनाह जो रस्तो आहे मोबाइल फोन।